जलाल चांद जो 10 अगस्त 1944 धारे तालके मोरे जिले नौशहर फिरोज एक नंढड़े गोठ हड़पाल जे हट में हाजी फैज मोहम्मद चांदी जे घर में जन्म वरतो। जलाल चांद जो होश संभालियो त घर जो माहौल मालवंद मानन वारो हो। थोड़ो वडो थियो त जलाल जे वालिद फैज मोहम्मद खेस दर्स को कम सेखारण लाए मोरो में एक उस्ताद वट छड़े आयो, पर जलाल चांद जो दर्स को कम में दिल न लगो। उते पियो मुख्तलिफ फनकारन जा रेडियो ऐं टेप रिकॉर्ड ते कलाम बुधंदो हो, जे सबब संदस ध्यान कलाम बुधण ना वधीक हो ऐं पराया कपड़ा सिबण बजाए खराब कंदो हो। उस्ताद जी मारकुट सबब अची उतां बि बेज़ार थियो ऐं गोठ वापस अची माल चारण लगो। माल चारण दौरान जंग में ठिकरियूं ऐं काठियूं खई पियो वजाईंदो वतंदो हो। जंग में गायण वजाइण वारो शौक़ संदस वधी वियो। माल चारण सां दिल न लगी, जंहिं सबब खेस उते पिया दड़का मिलंदा हुआ, पर संदस के संगीत सां इश्क थी वियो। सिंधी संगीत के पॉपुलर अवामी रंग ऐं मक़बूलियत ॾियारण में जलाल चांद बुनियादी ऐं बेमिसाल किरदार अदा कयो। 70 जे ॾहाके दौरान जलाल चांद सिंधी मौसीक़ी में जीअं ई मुतारिफ थियो त संदस मुनफरद स्टाइल ऐं तख्लीकी ॾात वसीले एक नए अवामी संगीत जे दौर जी शुरुआत थी, जंहिंजो असर ऐं उरूज लगभग 3 ॾहाकनि ताईं छायल रहियो। सिंधी मौसीक़ीअ में जलाल चांद एक नए आगाज ऐं उरूज जो दौर आहे। संदस कड़कीदार आवाज़, यकत्यारी चपड़न जी वजत, अवामी तसवराती इश्क, मोहब्बत जी जज्बन ऐं जमालियत सां भरपूर इज़हार वारी शायरी खेस अहिड़ी शोहरत बख्शी जो हज़ारनि परस्तारन मर्दन तोड़े औरतन लाए सिंधी मौसीक़ी जो हीरो ऐं सुपर स्टार थी उभरी आयो। पर सिंध जे हिन अज़ीम फनकार जी हयाती जा ॾींहं 10 जनवरी 2001 ते रात जो 10:30 वगे पूरा थी वया। जलाल चांद जी मुख ते एक हसीन मुर्क हुई। उन हसीन मुर्क दौरान एक हिड़की ॾींदे जलाल चांद पंहिंजो साह धणी हवाले कयो। जलाल चांद जे विछोड़े जे ॾींहुं सिंध जे हज़ारनि घरनि में तॾा विछाया वया, जंहिंजो मिसाल सिंध जे ॿिए कंहिं वॾे फनकार जे विछोड़े ते नथो मिले। हिन अज़ीम फनकार जे विछोड़े खे अॼु 16 साल गुज़री विया आहिनि, पर संदस अवामी मक़बूलियत में अॼु बि का खोट नाहे थी। अॼु बि संदस आवाज़ झरझंग में गूंजे थो, जंहिंखे अवामी मक़बूलियत मिले थी।